हीअ कैफ़ियत ॾिसो वरी। पुनो छॾियो पोइ जानिब जबल ॻोल्हीं, तेलाहीं तंगूं करीं जेलाहीं तूं जोइ, साजन सुञ निहारें ॾुखी ॾोह कयो, हाड़े होत न होए वरी पुछ वेठियनि खे। पाण ई हथ सां पुनो विञाए पोइ जानिब खे जबलनि में पई ॻोल्हीं। ए आरी ॼाम जी जोइ, तूं तॾहिं कोशिशूं करीं हा जॾहिं तो वटि हो, उनखे पंहिंजे हथां विञाइण न ॾीं हा। हाणे साजन अहिड़ी जॻह ते पई ॻोल्हीं जिते सुञ आहे। फिरी त हिते कोन मिलंदो, पर तुंहिंजो वजूद बि ख़तरे में आहे। हाड़े में होत न मिलंदो। तूं वरी पंहिंजी हिकमत अमलीअ ते थधे नमूने सोच, उन्हनि खां पुछ जेके शइ जे विञाइजी वञण खां अॻु अहिड़ा इंतज़ाम करे छॾींदा आहिनि। तूं ॿीहर उतां शुरू कर। अव्हां का ॻाल्हि ॿुधी आहे, अव्हां परेशान आहियो, हिकु तजुर्बो करे ॾिसो। उन परेशानी जे सबब खे ॻोल्हियो, अधु परेशानी ख़तमु थी वेंदी, उन जो हल निकिरी ईंदो। कॾहिं इहो तजुर्बो पंहिंजी ज़ात ते ज़रूरु करे ॾिसिजो। मूं इहो कयो आहे।